ना अहले असांजो मालिया ना अहले असांजो मालिया इन मुंहिंजे चमन जो छा थींदो बदज़ो कजे हथ में बाग़ रहियो बदज़ो कजे हथ में बाग़ रहियो मासूम वणने जो छा थींदो ना अहले असांजो। सन में मलाहन जे पुराणियुनि क़बरुनि खे खोटे खाक थी वियल हरड़नि खे कढी हिक क़बर में इज्तिमाही तौरु दफ़न कयो वियो। ही रवादारी ऐं अमन जी धरती सिंध में छा थी रहियो आहे? कॾहिं भूरे भील जे लाश खे दफ़न थियण लाइ 6 फुट ज़मीन बि नथी ॾिनी वञे त कॾहिं गभरू न्याणियूं कारियूं करे बिना कफ़न जे दफ़नायूं थी वञनि। कॾहिं कंहिं हवाजाईअ जी पाकीज़ा लाश खे क़बर खोटे ॿाहिरि कढी बेहुरमती कई थी वञे त कॾहिं कंहिं नंढड़े बालक जी असमत सां जिन्सी खेॾ खेॾियो थो वञे। कॾहिं कंहिंजे घर में घिड़ी कंहिं न्याणीअ खे अगवा करे जिन्सी हवस पूरी कई थी वञे त कॾहिं कंहिं बिनते आदम खे दोस्ती न रखण तां रत में विंजारियो थो वञे। अॼु वरी सन जे धरतीअ ते हिक सैद पंहिंजी ज़ात खे उतम सम्झंदे ॾाढ जबर ऐं वहशत बर्पा कंदे क़ब्रिस्तान में कई साल पहिरीं दफ़न थियल मलाहनि जे लाशनि खे क़बरूं खोटे कढी हिक ई क़बर में दफ़न करे छॾियो। इहा बरबरियत आहे, मिटी थी वियल हॾड़नि जी बेहुरमती आहे। उन वाक़े जी मुकमल तफ़्तीश थियणु घुरिजे। मुलविस माण्हुनि खे सख़्तु सज़ा ॾियणु घुरिजे। उनजो अज़ालो पिणु थियणु घुरिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।